ॿी ख़बर शामिल कंदासीं। मिठी खां जिते गदी भिट ते पीपल्स पार्टी सां लाॻापियल यूसी चेयरमैन पारां नशे वारी हालत में अंधाधुंध फायरिंग करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। फायरिंग कंदड़ नौजवान हैप्पी दिवाली ऐं डिगड़ी जे अॻूणे PPMPA मीर तारिक टालपुर जा नारा हणी नशे वारी हालत में फायरिंग कई। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खाटाओ जानी। जी खाटाओ जानी, छा तफ़सील आहिनि? वीडियो वायरल थी आहे। जी रोशनी, ही मिठी जी मशहूर पिकनिक पॉइंट गड्डी भिट ते पीपल पार्टी सां लाॻापियल यूनियन काउंसिल कंगोरो जे चेयरमैन पारां नशे वारी हालत में अंधाधुंध फायरिंग जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। चयो वञे थो त यूसी चेयरमैन फारूक काराई पारां थर जे पुरमन शहर मिठी जे तफरी माग ते हथियारनि जी नुमाइश ऐं फायरिंग कई वई, जंहिं सबबि हवाई फायरिंग करण वक़्तु जेके घुमण पैदल उते सियाह हुया ऐं शहरी हुआ उन्हनि में भाॼ पइजी वई, ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो। हालांकि मिठी जी गड्डी भिट ते पुलिस पिकट पिणु क़ाइमु थियल हुजे थी, उते पुलिस हूंदी आहे, पर बावजूद उन जे फायरिंग दौरान पुलिस का बि कार्रवाई न कई ऐं फायरिंग कंदड़ नौजवान कंहिं पुलिस जे ऑफिसर जा महिमान चया वञनि था उते तरसियल हुया ऐं फायरिंग कंदड़ नौजवान हैप्पी दिवाली ऐं डिगड़ी जे अॻूणे PPMPA मीर तारिक टालपुर जा नारा हणी नशे वारी हालत में हवाई फायरिंग कंदा रहिया। ऐं जॾहिं त SSP थरपारकर वायरल थियल जेका मीडिया ते सोशल मीडिया ते वीडियो आहे उन जो नोटिस वरितो ऐं उन जे बावजूद अञा ताईं उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी आहे ऐं न ई को केस दाख़िल थी सघियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन। मिठी खां खाटाओ जानी तफ़सील ॾिना आहिनि।